अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़ेड टीवी सां मां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुर्दी। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि पत्थर दुनिया जी रिकॉर्डिंग दौरान हिकिड़ो वाक़ियो पेश आयो मूंसां। पत्थर दुनिया इंतहाई बहितरीनु ड्रामो हुयो ऐं हुनजी वजह इहा हुई त पत्थर दुनिया जो जेको डायरेक्टर हो अज़ीज़ सांगी, उन हिन ड्रामे खे रिकॉर्डिंग जे लाइ बहितर खां बहितर ऐं सुठे खां सुठो ऐं सुहिणे खां सुहिणो बनाइण जे लाइ हर मुमकिन कोशिशि कई। मतिलबु हर अरेंजमेंट कयो। मतिलबु जेकॾहिं पुलिस जो थाणो खपे थो, मोबाइल खपे थी, उनजो अरेंज बेंगलोर्स खपनि था, इवन हथियार खपनि था, त हू कोशिशि कंदो हो त मतिलबु ओरिजिनलिटी मतिलबु हिन ड्रामे में मां ॾियां, कंहिं क़िस्म जो कंप्रोमाइज़ न हुजे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त हिन ड्रामे में जेके फायरिंग थिए थी, उहो फायर बि माना किथे किथे ओरिजिनल कराईंदो हुयो। रिपीटर जा पंहिंजो दुनाली जा जेके हथियार हूंदा हुया ओरिजिनल फायर कंदो हुओ ऐं बिल्कुलु उहो कारतूस या जेको खोल हूंदा हुआ उहे बाक़ाइदे जेको आहे सो मां निकिरंदे ॾेखारिया वेंदा हुआ। इहो हिनजे करे त माना घटि में घटि ओरिजिनल शइ महसूसु थिए। ऐं माना एतिरे ताईं जो हिकिड़ो सीन हुयो असद कुरैशी जो, मीर माना जेको हूंदो आहे, मीर खे जॾहिं पुलिस ॿधंदी आहे, ॿधण खां पोइ हुनखे जेल मोकिलींदी आहे। जेल में हू सेंट्रल जेल जे दर ते वेंदो आहे। पोइ उते हू जेल जो उसूल आहे त हू जेकी नंढी दरी हूंदी आहे वॾे दरवाज़े में, उहा खोले ऐं पोइ कैदियुनि खे अंदरि कंदा आहिनि। त मीर वरी अरड़ो हूंदो आहे, हिन जे करे हू इनकार कंदो आहे त मां इन दरी मां अंदरि न वेंदुसि जेल में, छाकाणि त मां कंधु झुकाए अंदरि जेल में न वेंदुसि, हिन करे मुंहिंजे लाइ दरवाज़ो फुल खोलियो वञे। हाणे इहो मतिलबु ॾाढो ॾुखियो बि हुयो ऐं मतिलबु पोइ अज़ीज़ सांगी जा पंहिंजा पर्सनल एफर्ट्स हुया या हुन जूं कोशिशूं हुयूं या हुनजी रहाई हुई त हुन सेंट्रल जेल लाड़काणे जो अरेंज करायो। अरेंज कराइण खां अलावा हुन मेन जेको गेट वॾो दरवाज़ो आहे उहो खोलायो। मतिलबु इहो ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे ऐं उहो अज़ीज़ सांगी करे ॾेखारियो ताकी उहो ड्रामे जी जेकी रिक्वायरमेंट आहे, जेकी ड्रामे जी जेकी छा चवंदा आहिनि त डिमांड आहे, उनखे उन हिसाब सां पूरो कयो वञे। सो मतिलबु इलाही शयूं सुठियूं माना ड्रामे जे लाइ लोकेशन जूं या ॿियनि अरेंजमेंट्स जूं अज़ीज़ सांगी बिल्कुलु बहितरीनु एफर्ट वरिता। हाणे मां अचां थो पंहिंजे वाक़िए जी तरफ़ त मूंखे असल में 10 ॾींहं हिननि जा वरितल हूंदा हुआ मूंखां पत्थर दुनिया जी रिकॉर्डिंग जा, महीने जा 10 ॾींहं। हुन में छा थींदो त 3 ॾींहं 4 ॾींहं रिकॉर्डिंग थींदी मुंहिंजे सेटनि जी, मिसाल बंगले जी या घर जी, ऐं वरी 2-3 ॾींहं आउटडोर जा या ॿिनि लोकेशननि ते। त हीअ 10 ॾींहं हुनखे जेको आहे सो मूंखे ॾियणा हूंदा हुया। हाणे मुंहिंजी हिकु सरकारी जॉब हुई त उहो माना सूमर खां अरबा ताईं जेके सरकारी डेज़ हुया मूंखे उहो ड्यूटी ते माना हुजिणो हुओ। सो मूं जुमे ते अज़ीज़ खे चई छॾियो त वीचारो मूंखे आर्तवार जी शाम जो छॾिजांइ ताकी मां वरी सूमर ते अंगारो अरबा ऐं पंहिंजो चए ठीकु आहे। हाणे छा हुजे, जेकी मलूका हुई जेकी पहिरीं घर वारी हूंदी आहे मिठल खान, उहा हुई पर डे ते ऐं असांजो जेको पैकेज हुयो उहो KTN जे तरफ़ां चेक हुयो, पर उहो जेकी आर्टिस्ट हुई उहा पर डे ते हुन अज़ीज़ कई। हाणे सीन कयासीं आचर ते 2 सीन रहिजी विया, सियारो हुजे 2 सीन रहिजी विया। हाणे 2 सीन जो रहिजी विया त मूं चयो मां वेंदुसि, 5 थी विया ऐं 5:15 बजे सिज लहे थो। मूंखे चई यार हाणे सीन रहिया आहिनि 2 ऐं लाज़मी तूं बीहंदे वरी अरबा ते ख़मीस ते वरी मोटंदे, इहो वरी डबल ख़र्चो थींदो, इन करे हाणे 2 सीन आहिनि, इहो महिरबानी करे हिन महिल कयो। पोइ मुंहिंजो ठीकु आहे, भला लाइट कयो। लाइट कई 7 बजे ताईं इहे 2 सीन थी विया त अज़ीज़ मूंखे चयो त जेको आहे सो तूं राति रह न वञ, रस्ते जूं हालतूं ख़राबु आहिनि। उन टाइम मतिलबु 2006-07 में जेके रोडनि जी हालत हूंदी, ख़ासि तौर सिज लथे खां पोइ फुर इहे ॿियो टियों सिलसिलो हूंदो हुयो। पर मूं सोचियो हाणे हिते जेकॾहिं सुम्हंदुसि त वरी 5 बजे उथंदुसि त बि मां पंहिंजी ड्यूटी ते टाइम ते न पहुची सघंदुसि। इन करे हितां निकिरी थो वञा सखर आज़म अवाण वटि जेको आहे राति रहां थो ऐं सुबुह जो उतां मां अर्ली इन द मॉर्निंग निकिरंदुसि, मां पंहिंजी ड्यूटी ते पहुची वेंदुसि। मूं न चयो यार मां बसि निकिरी वेंदुसि। ॾाढो फोर्स कयो अज़ीज़, ॾाढो फोर्स कयो त न वञ। ख़ैर मां हिकिड़ो पंहिंजो हालात रखी आहे कई। मधे जी क्रॉस कयोसीं, हूं टिशाकी स्टाफ सॾिबो आहे, इन खां अॻिते थियासीं गाइजा खां, त रस्ते ते मतिलबु खजीजा जेके थूबा आहिनि
ऐं सिरोटा पत्थर हे हो पिया हलाइनि मां सम्झुसि मुंहिंजा यारड़ा बीठा आहिनि पहिरीं गाॾी मुंहिंजी त मां ब्रेक ॾिनो जीअं ब्रेक ॾिनो त हिकिड़ो हमरा मुंहिंजे राइट खां आयो 2 हमरा मुंहिंजे लेफ्ट खां आया जेको राइट खां जेको हमरा आयो उन अची मुंहिंजी जेको आहे सो गाॾी जी चाबी बंदि कई ऐं लाइट बंदि कई त 13 तारीख़ हुई अलाए 12 तारीख़ हुई चंड जी त मुंहिंजो चहिरो शायदि उहो भरम में हिकिड़ो वेठो हुयो शायदि उन जेको लीडर हूंदो या अॻुवाण हूंदो उन मूंखे सुञाणे वरितो त चई यार हे त ड्रामनि वारो वॾेरो आहे त मूंखे पंहिंजो आवाज़ु ॾेई त वॾेरा 2 टे मिंट तकलीफ़ करणी पवंदी इहे 2 जुमिला मूं ॿुधा पोइ अधु कलाक ताईं वेठे ॾिठुमि संगत पंहिंजो कमकार करे पई ऐं पोइ अधु कलाक खां पोइ जेको आहे या 35 मिंटनि खां पोइ अलाए कीअं हिकिड़ो डांसन वारो महसूसु करियो त हाणे यारड़ा उन्हनि खे विया हलिया पोइ हुन जेको आहे सो रस्तो साफ़ कयो ऐं पोइ निकितासीं शाबस आहे उन्हनि माण्हुनि खे जेके माना मुंहिंजो ख़्यालु रखियूं लिहाज़ रखियूं मुंहिंजो लिहाज़ कोन रखियूं मिठल खान जो रखियूं पथर दुनिया ड्रामे जो लिहाज़ रखियूं अॼु ताईं मां हुनजो थोराइतो हूंदो आहे हालांकि हिन क़िस्म जा जेके माण्हू उन पहिरीं जेको छा चवंदा आहिनि त ॿूड़ी न आहिनि छॾींदा पर इहा उन्हनि सां उन्हनि जी मुहबत ई ड्रामे सां या हिन पूरे कैरेक्टरनि सां जिन एतिरो घटि में घटि एतिरो को रिआयत कयूं सो इहो वाक़ियो अॼु ताईं मूंखे यादि रहंदो आहे ऐं उन्हनि जो दिलि में शुक्रियो अदा कंदो आहियां थोरो अदा कंदो आहियां त यार शाबस कुझु को लिहाज़ कयूं सो इलाही वाक़िया आहिनि तव्हां सां शेयर कंदो रहंदुसि ऐं पंहिंजे हिन विलाग जे थ्रू तव्हां सां कनेक्ट रहंदुसि दुआ कयो त हीअ जेकी ड्रामनि जी लाइफ आहे असांजी उहा तव्हांखे एंटरटेन तव्हांखे तफ़रीह ॾियण जे लाइ ऐं हर ॾुखियो कमु हर ॾुखी घड़ी पंहिंजो पाण ते सहंदासूं तव्हांखे ख़ुशि रखण जे लाइ थैंक यू